मुझे दोस्तों सिंध हींअर असांजे पेरनि मां निकिरी चुकी आहे। अञा जे करे सुधार न थियो त हिन सिंध मां तव्हां फिकी मरंदो। हिन कराची मां पासपोर्ट तव्हां ठाराए करे वञी सिंध में तव्हां कराची में दाख़िल थींदो। हे सिंध जा वॾेरा जागीरदार जेके लोटेरा इहे हाणे जेको आहे सो कुर्सियुनि जा बुकिया इहे ऐवाननि में वेठा आहिनि। हिननि खे का बि अवाम जी परवाह न आहे, का बि ज़रूरत कान्हे, उन्हनि खे का बि क़दुरु न आहे। जे बेनज़ीर भुट्टो जे नाले ते वोट वठी वञे जेको ऐवाननि में वेठा आहिनि उन्हनि खे हींअर असां तव्हांजी का परवाह न आहे। ऐं तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त हींअर डॉक्टर कादिर मुंशी जा हथ मज़बूत करे ऐं जेको आहे सो उन्हनि खे ऐवाननि में आनियो त उन्हनि खे गिरबाननि मां वठी पंहिंजे हक़ सां वठनि ऐं ॿियो को रस्तो कोन्हे। गुजारिश कंदुसि त सिंध की पीपल्स पार्टी सिंध में तमाम बड़ी पार्टी थी है। जिले सांगड़ में हींअर इंशाअल्लाह ताला तरक्की पसंद पार्टी में तमाम बड़ी शमूलियत थी है। तव्हां इहो न सम्झो त वॾेरनि खां का डप का कंहिं बि क़िस्म जी एसीपी जा ठाकुर तव्हांजो साफ़ कंदा। इंशाअल्लाह तव्हांजो तहफ़ुज़ कंदा। हर रोडनि रस्तनि ते तव्हां सां गॾु हूंदा, मरण जीअण में तव्हां सां गॾु हूंदा। वॾेरा मुख़्तलिफ़ तव्हांखे इशारा कंदा, ब्लैकमेलिंग कंदा ऐं फाइरिंग जूं धमकियूं ॾींदा। पर उन्हनि खे ॿुधाइण चाहियां थो हिन मथां पोइ जेके तरक़ी पसंद पार्टी में ऐलान कंदा उहे मरण जीअण ते गॾु हूंदा इंशाअल्लाह। रेंजर्स घुराए ऐं असांजे तव्हांजो महिनतनि जदोजहदनि जेको नोटिस वठी करे उनखे मजबूर करे ऐं उन जॻह ते अॼु असांजा रोड जेको ॾींहं ॾिठे जो थोरो थींदियूं यकीनन काफ़ी बहितरी आहे। ऐं अॼु जेको आहे असां पाण हिन प्रदूषण वारे माहौल में गॾु थिया आहियूं। मूंखे त ॾाढी ख़ुशी आहे त ही सभई माण्हू जे पास थोरा पका नौजवान अॼु ख़ुशी मां मुल्क ऐं अजरकूं पाए करे टोपी पाए करे सिख द्वारा विसरी वई स्कूल में वियासीं। यकीन अॼु उहे ख़ुशियूं मज़ार काका हुजे, डॉक्टर मंडली जी टीम ऐं उतां जा शहीद हुते जा दोस्त हुजनि, सिस्टम जा हुजनि, मुख़्तलिफ़ सियासी समाजी में नाला वठा सभु दोस्त पाण ई हुआसीं कि भाइनि वांगुरु। यकीन उहो पकार असांखे मिलियो। अॼु जेको आहे असां कम से कम के रोड सां सफ़र कयूं था पिया ऐं बडाणी में बडाणी वारनि खे दीवान बिरादरी खे असां चयोसीं त यकीनन सिंध तव्हांजी आहे, सिंध जा तव्हां वारिस आहियो ऐं मायूस किथे न थीजो। ऐं साईं ज़ैन शाह बि तव्हां ॾिठो हूंदो